प्यारी साथ संगत, एक कृष्णम सर्वदेव यह स्तुति करे सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता तंहिं असां सत्संग करे रहिया आहियूं। सिंधीअ में हिकिड़ो क्रम हली रहियो आहे जंहिंजी अॼु पूर्णाहुति आहे, जंहिंजी अॼु समाप्ति आहे, विराम। श्रीमद भगवत गीता जो जेको हिकु सत्संग शुरू कयो असीं सिंधीअ में 5 साल लॻभॻि थी विया। सितंबर में थियनि हा 5 साल। उनजी अॼु समाप्ति थिए थी। छो त ही त कुझु निश्चित न हूंदो आहे, कॾहिं भोग पइजंदो, कीअं पइजंदो, उहो त अस्तित्व जे हथ में हूंदो आहे। त तंहिंजो भोग ऐं उहो सुठो हूंदो आहे। अस्तित्व जो फ़ैसिलो सुठो हूंदो आहे, कल्याणकारी हूंदो आहे। त अॼु असां श्रीमद भगवत गीता जो भोग पाईंदासीं। कोई चए पियो कि अञा त 5 श्लोक आहिनि, बाक़ी 74, 75, 76, 77, 78। त मां चयो उहे जेके 5 श्लोक आहिनि न, उहे त संजय उवाच आहिनि। संजय जो अहोभाव, संजय प्रकट कयो आहे पंहिंजो मनो अहोभाव। कुझु नई शइ कोन, हू कुझु घुरे कान थो, का उम्मीद कान्हे उनखे। हू त केवल ॿुधाए थो मूंखे छा अनुभव थियो। इन्हनि जो संवाद ॿुधी करे, कृष्ण ऐं अर्जुन जो संवाद ॿुधी त अहोभाव प्रकट करे सुठी ॻाल्हि आहे। असांजे लाइ त भगवत गीता ओस्ताणी हुई जिते कृष्ण ॻाल्हाइण बंदि कयो ऐं अर्जुन अहोभाव प्रकट कयो। उते स्टॉप थी वई। वो दृश्य को समाप्त थी वियो। उते अर्जुन जे करिष्य वचनम तव हिते गीता खत्म थी वई। पोइ हाणे वेदव्यास हिदायत वठी अचे कि हाणे हिते छा थियो। जितां शुरू थी हुई गीता, धृतराष्ट्र खां शुरू थी हुई, संजय खां पुछो हुईसि। संजय के वेदव्यास दृष्टि ॾिनी हुई कि तूं हिते वेठे वेठे ॾिसंदे युद्ध क्षेत्र में छा थो थिए। त वापसि वेदव्यास हिदायत वठी अचे कि संजय हाणे धृतराष्ट्र खे चए थो इति अहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन संवादम इमं अश्रोषम अद्भुतम रोहमर्षणम। संजय चए थो धृतराष्ट्र खे, हे राजन, मां श्री वासुदेव ऐं महात्मा अर्जुन जो ही अद्भुत रोमर्षण रोमांचकारी संवाद ॿुधो। छा थो चए, हे राजन, मां वासुदेव श्री कृष्ण ऐं महात्मा अर्जुन हाणे महात्मा थी वियो। भई जंहिंखे स्मृति अची वञे सो महात्मा, जंहिंखे पंहिंजे स्वरूप जो ज्ञान थी वञे सो महात्मा। अर्जुन महात्मा थी वियो, संत थी वियो। मोहर तो लॻाए संजय अर्जुन जे लाइ कि महात्मा अर्जुन। ऐं भगवत गीता में भगत खे भी महात्मा चयो वियो आहे। त अर्जुन भगत भी थी चुको आहे ऐं ज्ञानीअ खे भी महात्मा चइबो आहे। जंहिंजो अज्ञान नाश थी वियो हुजे त अर्जुन उहो भी आहे। उनजो अज्ञान नाश थी वियो त महात्मा जा सभु गुण अर्जुन में मौजूद। ऐं ॿियो त चए रोमर्षणम, रोमांचकारी, अद्भुत
भई अहिड़ो संवाद मां कॾहिं कोन ॿुधो आहे। अद्भुत ही संवाद हो। छो त संवाद थींदा आहिनि शांतीअ सां कंहिं सुठे तीर्थ स्थान ते। हिते युद्ध भूमि हुई, लड़ाई जे विच में भी संवाद थी सघे तो या। अद्भुत ॻाल्हि आई आहे। रोमर्षणम, रोमांचकारी कि चारों तरफ सेनाऊं बीठियूं आहिनि ऐं विच में सत्संग पियो थो हले। त सत्संग कंहिं बि स्थिति में थी सघे थो। चारों तरफ कोरोना हुजे, महामारी हुजे, सत्संग थी सघे थो, थिए पियो थो। उनखे चइबो आहे विस्मयकारी रोमर्षण सत्संग। कि सत्संग उहो ई हलंदो रहे, चारों तरफ कोलाहल हुजे तब। इनखे चइबो आहे परिस्थितीअ जो सदुपयोग। ऐं ॿियो रोमांचकारी इहो इन करे आहे, विस्मयकारी, कि इन खां पहिरीं जेतिरा बि ज्ञान हुआ उहे निवृत्ति करण सेखारींदा हुआ कि संसार खे छॾे ॾे, संसार माया ते मोह ते। पर ही अहिड़ो ज्ञान हो जेको निवृत्ति न प्रवृत्ति करण पियो सेखारे, प्रवृत्त थियण। कि संसार में रहो, बस कर्तव्य निभाए पंहिंजो, कर्तापन छॾे करे कर्तव्य ते ध्यान ॾे। रोमांचकारी संवाद ऐं शरणागतीअ वारो संवाद संजय चतो ॿुधो आहे। महात्मा अर्जुन ऐं वासुदेव कृष्ण जे संवाद खे। 75 नंबर श्लोक। व्यास प्रसादात् श्रद्धेवान् एतत् गुह्यम् अहम् परम् योगम् योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं। संजय चए थो वेद व्यास जी कृपा सां मूं दिव्य दृष्टि पाती ऐं इहा दिव्य दृष्टि पाए करे हिन परम गोपनीय योग खे स्वयं भगवान जे द्वारा चवंदे ॿुधो। व्यास प्रसादात इहो अखर पकड़जो। व्यास प्रसाद, प्रसाद माना कृपा। हिकु अखर असां पढ़ंदा आहियूं गुरु प्रसाद, गुरु ग्रंथ में गुरु प्रसाद। ही मूंखे मन जो अखर मिली वियो। गुरु प्रसाद चवंदा आहियूं, व्यास प्रसाद नथा चई सघूं छा? ये असांखे व्यास गति केॾो प्रसाद बांटींदी आहे। ही सभु कंहिंजी देन आहे? व्यास जी। व्यास गतिअ तां कथाऊं, दृष्टांत, ज्ञानवर्धक ॻाल्हियूं, शास्त्र, पुराण सभु प्रसारित थींदा आहिनि। उहे कंहिं लिखिया आहिनि? व्यास, वेद व्यास। गुरु पूर्णिमा मनाइबी आहे त कंहिंजी जयंतीअ ते मनाइबी आहे? वेद व्यास जी। त असली गुरु त उहो आहे। हिन धरतीअ जो पहिरियों गुरु उहो आहे ऐं लास्ट बि उहो ई आहे जंहिं वेदनि जो विस्तार कयो, जो उपनिषद वरी शास्त्र पुराण असांखे ॾिना। व्यास, व्यास प्रसाद, गुरु प्रसाद चओ या व्यास प्रसाद चओ, हिक ई ॻाल्हि आहे। व्यास। हिन संसार में जिते भी सत्संग थींदो आहे ऐं काई बि ॻाल्हि चई वेंदी आहे, उहा वेद व्यास ऑलरेडी पहिरीं चई चुको आहे। ऐं जेका ॻाल्हि, का ॻाल्हि अहिड़ी बि थींदी आहे, सतकलयुग आहे न, का ॻाल्हि अहिड़ी बि थींदी आहे कि हले सत्संग पियो थो, पर विच विच में वेद व्यास उहो कोन चयो आहे, उहो प्रसारित थी वेंदो आहे। त उहो अथव जलेबी भाई, उहा जलेबी वाणी अथव। जिते तव्हांखे सम्झ में ईंदो वञे सरलता सां ऐं हृदय खे टच करे, सम्झो वेद व्यास जी वाणी आहे। ऐं जिते ई तव्हां उलझण लॻो,
कंफ्यूज थी वञो, ॾाढो दिमाग़ लॻाइण खां पोइ बि सम्झ में न अचे त सम्झिजो इहा वेद व्यास जी वाणी कान्हे, या इन जलेबी बाई जी वाणी आहे, ये कुछ भी पे थी ॻाल्हाए। न त वेद व्यास त अद्भुत आहे। हालांकि जलेबी पंथ हुजनि या कोई बि पंथ हुजनि, मां सभिनि खे ॿुधो आहे, उहे चवंदा उहे ई आहिनि जेको वेद व्यास चई चुको आहे ऑलरेडी, कंहिं न कंहिं ग्रंथ में या कंहिं शास्त्र में। पर हू छा कंदा आहिनि, कॾहिं का ॻाल्हि किथां का ॻाल्हि किथां का किथां ॿुधण में सुठी लॻंदी आहे, छो त मूल में वेद व्यास जी आहे, पर जेॾी महिल हू पंहिंजी घुसेड़ींदा आहिनि न, पोइ सम्झ में अची वेंदो आहे इहा हिन जी आहे, इहा हुन जी वेद व्यास जी कान्हे। पोइ उहो जलेबी ठही वेंदी आहे, मिलावट थी वेंदी आहे। उन खां बचिजो। असांखे वेद व्यास जे प्रति आभार प्रकट करणु खपे। व्यास प्रसाद जंहिं संजय खे दृष्टि ॾिनी, उन असांखे बि त ॾिनी दृष्टि। वेद व्यास कथाउनि जे माध्यम सां, पुराणनि जे माध्यम सां असांखे, असांजो बि गुरु आहे वेद व्यास। कोई बि वेद व्यास खे यादि कोन कंदो हूंदो, मां सम्झां थो। सिंधियुनि में पंहिंजे पंहिंजे गुरूअ जी जय। असां वेद व्यास खे अचो यादि कयूं। ऐं गुरु पूर्णिमा न ईअं ई, छो त संजय जॾहिं आभार प्रकट थो करे वेद व्यास जो, गुरुदेव जो, असां बि छो न कयूं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्।
असांखे गहरी निंड मां जाॻायईं सरल तरीक़े सां। न त असां वेद थोड़ी सम्झी सघूं था, उपनिषद थोड़ी सम्झी सघूं था। भगवत गीता ॾिनई, उन खां बि सरल वरी पुराण ॾिनई, हुन असांखे जाॻायो या हुन कृपा कई। ऐं हिकु जाॻंदो त अनेक जाॻी वेंदा आहिनि हुनजे संग में। त इहो व्यास गति उन जी रीत आहे। संजय भी धन्यवाद तो ॾे, असां भी धन्यवाद था ॾियूं। वो वेद व्यास खे इन लाइ धन्यवाद थो ॾे कि दृष्टि ॾिनई, असांखे भी दृष्टि ॾिनई, दिशा ॾिनई। त व्यास प्रसाद, गुरु प्रसाद, असांखे भी आहे गुरु प्रसाद, व्यास प्रसाद। गोपनीय चए तो एॾो गोपनीय ज्ञान ॿिए कंहिंजे वाता कोन ॿुधो। संजय तो चए हितां हुतां न, वाया न, डायरेक्ट कृष्ण जे मुख मां ॿुधो आहे। ऐं कृष्ण केरु? योगेश्वर। योग थींदा आहिनि न, ज्ञान योग, कर्म योग, भक्ति योग, इन्हनि सभिनी योगनि जो ईश्वर। सभु योग उन वटि पिया आहिनि, जहिड़ो योग ॾियणु चाहे। वो योगेश्वर श्री कृष्ण पाण ये सभु योग अर्जुन खे ॿुधाया। ऐं मां प्रत्यक्ष साक्षी थी करे ॿुधो। अर्जुन खे तो ॿुधायसि पर ॿुधी मां वरितो। मुंहिंजी त लॉटरी खुली वई। संजय तो चए मुंहिंजो कहिड़ो न त पात्रता, मुंहिंजो कहिड़ी औकात, संवाद कंहिं ॿिए जो, पात्रता ॿिए जी चवण वारो कोई ॿियो। अहो भाव में भरिजी वियो संजय, कृत कृत थी वियो। 76 नंबर श्लोक। राजन संस्मृत्य संस्मृत्य, मां बार बार याद करे करे, बार बार वो दृश्य याद करे ॿिन्हिनि जो संवाद, मुंहिंजो मन ई नथो भरिजे। हुननि जो संवाद मूंखे यादि पियो थो अचे बार बार। हुनमें कोई छल कपट कोन हो, ॿिन्हिनि संवादनि में कोई शो ऑफ न हो, कोई ॾेखारण जी का ॻाल्हि कोन हुई। अद्भुत संवाद हो। कृष्ण जेके अर्जुन पियो पुछे उहे मुंहिंजे मन में बि पियो उत्पन्न थियनि, त जिज्ञासा मुंहिंजी बि हुई। तो बार बार चए थो केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहु। बार बार मुहुर्मुहु माना बार बार हृष्यामि, मां हर्षित पियो थो थियां, मां प्रफुल्लित पियो थो थियां। ही त मूंखे बाय वन गेट वन मिली वियो ॼण। मूंखे त केवल दृष्टि मिली हुई वेद व्यास जी कृपा सां, उनमें ई मां ख़ुशि पियो थियां कि वेद व्यास मूंखे दिव्य दृष्टि ॾिनी आहे। पर इहा थोड़ी ख़बर हुई कि उन सां गॾु बाय वन गेट वन ही बि मिलंदो। भगवत गीता जो अद्भुत संवाद। कोई सत्संग केवल ॾिसी बि वठे त उनखे बि कुछ छंडा लॻी वेंदा आहिनि। सत्संग कोई ॿियो करे, ॿुधे कोई ॿियो, पर टियों माण्हू त रुगो लंघे ॾिसंदो वञे, दर्शन ई रुगो करे शुद्ध हृदय सां, त उनजो बि भलो थी वेंदो आहे। त ही संजय उहो हो, भलो हिनजो बि थी वियो। ही बि श्रोता ठही वियो। चए तो मां पंहिंजे भाग जी कहिड़ी सराहना कयां कि भगवान योगेश्वर श्री कृष्ण अद्भुत योग ॿुधायो आहे। योग जो अर्थ आहे जोड़ण। योग माना जोड़ण। जीव परमात्मा सां जुड़ी वञे उनखे योग चइबो आहे। कृष्ण उहे अलॻि अलॻि योग ॿुधाया। पंहिंजो जेको नित्य संबंध आहे परमात्मा सां जोड़ियो कान्हे, जुड़ियल आहियूं, पर कृष्ण यादि ॾियारियो, स्मृति ॾियाराई। त कृष्ण जा जेके भी योग आहिनि भगवत गीता जा, ये जोड़ण वारा आहिनि, तोड़ण वारा न। भगवत गीता जो कमु जोड़ण आहे। ऐं भगवत गीता ते सत्संग थिए त उहो बि जोड़ींदो आहे भगवान सां, सत्य सां। जेको भगवान सां तोड़े, भगवान खां दूर करे, उहो गीता जो सत्संग कान्हे, वो कुछ ॿियो आहे। भगवत गीता जो सत्संग त भगवान सां जोड़ींदो आहे।
रहस्यमयी चए थो ही आहे। ऐं वरी बि 77 नंबर श्लोक में चए थो कि मां उन रूप खे बि पियो थो यादि कयां, विराट रूप जेको भगवान ॾेखारी, विराट अद्भुत रूप हो, उहो यादि करे करे पियो मां हर्षित पियो थो थियां। छो त न कॾहिं ॿुधो उन बारे में, न कॾहिं ॾिठो को अद्भुत रूप मूं ॾिठो। इहा त हुनजे भाग्य जी ॻाल्हि आहे। छो त उन खां पोइ घणेई गीताऊं थियूं हूंदियूं, गीता घणेई दफ़ा पढ़जी हूंदी, सत्संग थिया हूंदा, पर विराट दर्शन थोरी कंहिंखे थींदो। संजय खे उहो दर्शन थी वियो विराट, तो उनजी सराहना पियो थो करे कि मुंहिंजो बि संदेह नाश थी वियो अर्जुन सां गॾोगॾु। अर्जुन खे समर्पित थींदे ॾिठो त मां बि समर्पित थी वियुमि, मुंहिंजो बि संदेह नाश थी वियो। उहो जेको हुनजो रूप हो उहो अद्भुत हो, जेको रूप कौशल्या यशोदा इन्हनि खे ॾिसण लाइ मिलियो, उहो मूंखे फ्रीअ में ॾिसण लाइ मिलियो। आख़िरी में इहे श्लोक आहिनि बस, संजय जो अहोभाव, धन्यवाद, शुक्राना, शुक्रिया पे तो अदा करे। असां भी इहा शिक्षा ग्रहण कयूं कि असां भगवान खे शुक्र करण सिखूं। हर परिस्थितीअ में पाण खां घटि वारनि खे ॾिसूं त बि शुक्र जो भाव पैदा थींदो, जेके असां खां घटि आहिनि। पर हिकु समस्या आहे असां माण्हुनि में, असांखे सभु कुछ हूंदे भी असंतुष्टि हूंदी आहे। असंतुष्टि अगर धन जी न हूंदी त ॿी हूंदी, का न का हूंदी। धन मान लो आहे असां वटि, पोइ हाणे छो भाई असंतुष्टि आहे? पोइ हिकु ॿी लालसा हूंदी आहे कि मुंहिंजी तारीफ़ थिए, मुंहिंजो आदर थिए, मूंखे पुछनि त सही माण्हू, जेसिताईं इहा न मिलंदी तेसिताईं मूंखे असंतुष्टि रहंदी। त ठीकु आहे भाई, तोखे माण्हू पुछनि, मान लो आदर कनि, पोइ तूं संतुष्ट थी वेंदीअ? कोन थींदी। छो त हिन संसार में कंहिंजी बि वास्तविक तारीफ़ थींदी कान्हे। या त माण्हू स्वार्थ सां कंदो आहे, या हुनखे कुछ मिलणो आहे इन चक्कर में कंदो आहे, या मूर्खता में कंदो आहे, देखा देखी। त छा अहिड़ी तारीफ़ खपे या असांखे? या स्वार्थ वारी या देखा देखी कान खपे। त पोइ ॿी शर्त छा अची वई? असांखे तारीफ़ खपे सची, है न? त घणा मिलंदव सची तारीफ़ करण वारा? मिली भी सघनि था, हिकु अधु हूंदा, पर उहे तॾहिं ई कंदा न जॾहिं असां कुछ गुण हूंदा असां में, फ्रीअ में कंदा छा? त मैं इम्पोर्टेंट ॻाल्हि किथे पहुती कि असां में सदगुण हुजणु खपनि, ओॾां ध्यानु ॾियो। ऐं सदगुण हूंदा त पाण अधिकतर माण्हू परे भॼंदव। संसार इन प्रतीक्षा में कोन वेठो आहे कि तव्हांजा गुण वधनि। संसार त इन प्रतीक्षा में वेठो आहे कि तव्हांजा गुण घटि थियनि, कोई अवगुण नज़र अचे त असां हमलो कयूं। हिते कोई तव्हांजे गुणनि जे लाइ तयार कोन अथव एक्सेप्ट करण लाइ। त चक्कर छा आहे? असां चाहियूं जेको था उहो छा पॉसिबल आहे? सुठो थियण त पॉसिबल आहे असांजे हथ में, सदगुण धारण कयूं त बि तारीफ़ कोई कोन कंदो, परमात्मा कंदो, उनखे वणी वेंदासीं। ऐं कोई सचो माण्हू हूंदो धरतीअ ते त उनखे वणंदासीं। त वरम 2-3 ॼणा, इन जो मतिलबु इहा सॼी व्याख्या अगरि कंदा हलूं त असांखे इहा व्याख्या वठी वेंदी परमात्मा जे ई तरफ़, कि आख़िरी शइ अथव कि परमात्मा जी यादि मिली वञे असांखे, उनजी स्मृति बणी रहे, कॾहिं बि न विसरे असांखां, कमकार कंदे वक़्तु बि। ऐं ॿियो प्रेम, असांजे मन में प्रेम हुजे, असां प्रेम विरहायूं, पोइ कोई ॾे या न ॾे, असां त ॾियूं। इहा अथव शइ संतुष्टिअ जी। पोइ तव्हांखे लॻंदव असां धन्य थी वियासीं, कृत कृत्य थी वियासीं।
परमात्मा जो प्यार असांखे मिलियो ऐं असां प्यार ॿिए खे ॾिनो संसार खे, बस इहो ई आहे संतुष्टि आख़िरी। बाक़ी असांजो फालतू कामना हूंदियूं आहिनि, ही मिली वेंदो त पोइ मां ख़ुशि थी वेंदसि, कोन थींदो। समस्या हिते ई आहे कि असां परमात्मा खां विमुख थी वेंदा आहियूं, संसार जे सम्मुख थी वेंदा आहियूं, ग़लति जॻह ते संतुष्टि ॻोल्हींदा आहियूं। परमात्मा जे तरफ़ आहे संतुष्टि, उनजे सानिध्य में, उनजी ओट में। तो असां बि शुक्र कयूं तो करते हैं दाता तेरा हर पल शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया। ये संसार में कोरोना आहे महामारी, तॾहिं बि मृत्यु दर जेका आहे न उहा घटि आहे, घणी आहे, वध में वधि 2%, वध में वधि माना 100 मां 2 ॼणा हू थियनि पिया था, पर 98 त ठीकु आहिनि न, त असां उन्हनि 98 में आहियूं, असां 98 में आहियूं। इन करे चऊं जीवन दिया जो उसका भी शुक्रिया, खुशियाँ जो दी है उसका भी शुक्रिया, करते हैं दाता तेरा हर पल शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया। हम तेरा दिया खाए तेरा ही गुण गाए, हम तेरा दिया खाए तेरा ही गुण गाए, जीवन दिया जो उसका भी शुक्रिया, खुशियाँ जो दी है उनका भी शुक्रिया, शुक्रिया शुक्रिया, प्यार जो तूने दिया, शुक्रिया शुक्रिया, प्यार जो तूने दिया। हर पल जुबां पे नाम हो तेरा, तेरा गुणगान करना काम हो मेरा, तेरा गुणगान करना काम हो मेरा, तेरा सुमरन सदा करूं, तेरा ही ध्यान धरूं,
वेद व्यास खे व्यास प्रसाद। तो संजय चए थो ही अद्भुत संवाद आहे ॿिन्हिनि जो, कृष्ण अर्जुन जो। मां रूप भी ॾिसां पियो ऐं वाणी ॿुधां पियो। अद्भुत कृष्ण ईअं कॾहिं कोन ॻाल्हायो। इन खां पहिरीं बि कौरवनि जी सभा में भी कृष्ण कुझु ज्ञान जूं ॻाल्हियूं चयूं हुयूं, पर ही उन खां बि विलक्षण हुयूं। छो त ओॾी महिल कृष्ण पंहिंजे हुन परमात्मा वारी स्थितिअ मां पियो ॻाल्हाए, पंहिंजे भीतर वारे परमात्मा पियो ॻाल्हाए। ओॾी महिल योग में स्थित थी करे पियो ॻाल्हाए। जॾहिं ये लड़ाई थी वई न महाभारत जी, पोइ कुझु समय अञा गुज़रियो। पोइ हिकु ॾींहुं अर्जुन कृष्ण खे चयईंसि, यार तूं हिकु दफ़ो वरी मूंखे ॿुधाए न गीता, हेॾी सुंदर वाणी, सुंदर ज्ञान, वरी खां ॿुधाए, हल ॿियूं था। कृष्ण चयईंसि, हाणे संभव कोन्हे, हाणे मां न अची सघंदुमि। ओॾी महिल मां जेको चयो सो चयो, उहो अलाए किथां प्रगट थियो, उहो योग में स्थित हुअमि ओॾी महिल, हाणे न। ते संवाद अद्भुत आहे, जेको थियो सो थियो। अच्छा, ही हुननि जेॾी महिल संवाद कयो त ही लिखियो कंहिं पोइ, छा कोई लिखंदो पियो वञे छा? वेद व्यास जो उपकार असांजे मथां, उहो दिव्य दृष्टिअ सां हुन लिखी वरितो ही संवाद। हुन त सॼो महाभारत लिखी वरितो। हुन महाभारत मां त निकिती आहे इहा गीता। त हुन लाइ कुझु बि संभव कान्हे। वेद व्यास खे त भॻवान जो अंश अवतार बि मञियो वियो आहे। हुन लाइ कुझु बि असंभव कोन्हे, हुन लाइ सभु संभव आहे। वेद व्यास किथे ईंदो आहे, भागवत पुराण में शायदि। वेद व्यास जो गुरु संकादिक ऋषि, संकादिक ऋषि असांजा जेके उदासीन, प्रथम उदासीन आचार्य आहिनि, उन्हनि वेद व्यास खे प्रशिक्षित कयो आहे। उन्हनि खे भगवान जी भक्ति ॿुधाई आहे। भक्ति ॾियण वारा गुरु हुन जा उहे। ऐं नारद भी गुरु मञियो वियो आहे वेद व्यास जो। ते संकादिक ऋषि माना परम असांजो आहे, वेद व्यास असांजो ई आहे। संकादिक ऋषि असां जोड़िया पियो थो कनेक्शन। संकादिक ऋषि असांजा त वेद व्यास भी असांजो ई आहे न। ऐं सॼे संसार जो आहे वेद व्यास। व्यास कृपा सां असांखे ये भगवत गीता मिली वई। अॻे त श्लोक परंपरा में केवल हुन में अञा यादि करे करे लिखण त पोइ शुरू थिया, न त यादि करे हलंदा आया हुआ। त ही चए थो, संजय मां कृत पियो थो थियां, बार बार मुंहिंजे मन मां धन्यवाद पियो थो निकिरे वेद व्यास लाइ, भगवान जे लाइ। धृतराष्ट्र चयसि थो, अरे यार ये त अंधो त हो न, सफ़ा लिखियल कान्हे। पर हुनजी मन स्थिति समझी वियो संजय। धृतराष्ट्र इन में उत्सुक लॻो पियो आहे कि लड़ाईअ में जीतींदो केरु, मुंहिंजा पुट जीतींदा या पांडव जा पुट जीतींदा, तूं उहो त ॿुधाए। तॾहिं आख़िरी श्लोक में संजय ॿुधाएसि थो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूति ध्रुवा नीति मते ममः। चेस्तो हे राजन, धृतराष्ट्र के चेस्तो हे महाराज, जिते योगेश्वर श्री कृष्ण ऐं धनुर्धारी अर्जुन उते ही जीता, उते हार त थी नथी सघे। भगवान आहे जिते, ऐं अर्जुन जहिड़ो उनजो धनुष, गांडीव धनुष उनजो आहे, वो त हाणे पूरे जोश सां मैदान में ईंदो। भगवत गीता छा थी सेखारे असांखे? इन खां पहिरीं इहा ॻाल्हि कंहिं कोन सेखारी, कि शास्त्र भी ऐं शस्त्र भी
हींअर वर्तमान परिस्थितीअ में इज़राइल ऐं फिलिस्तीन जो पाण में झगड़ो पियो थो हले त इज़राइल हू कान्हे देश भारत वांगुरु कि पहिरीं सोचे परमिशन वठे कि भाई असां ते आतंकवादी हमलो थियो आहे, छा कयूं, असां मारियूंसि, तव्हां कुझु चवंदा त कोन, पोइ टियां वरी सोचींदा, पुछे थो त हाणे चऊंसि भाई हाली बि पुछो अथई त पोइ उहो बि पंहिंजो रोब ॾेखारींदा आहिनि। ऐं वरी पंहिंजे भारत में घटि कोन्हनि गद्दार जेके हुननि जो सपोर्ट कनि दुश्मननि जो। इज़राइल कंहिंखां कोन पियो थो पुछे, हुन पंहिंजी सॼी पाण तयार कई आहे, सेना बि ऐं परमाणु बम बि, जेके बि मिसाइलूं, हू कंहिंखां पुछंदो थोरे ई आहे। त इहो कृष्ण जो उहो संदेश अथव। अगरि जिन देशनि अहिंसा जूं ॻाल्हियूं कयूं न, भई शस्त्र न, तिब्बत दलाई लामा बौद्धनि जो देश तिब्बत हो, चीन कब्जो करे वियो वञी, छो त हुननि शस्त्र कोन कया, ख़तम थी वियो, देश ई ख़तम थी वियो। उन्हनि शास्त्र खया, शस्त्र कोन खया। ऐं जिन वरी सिर्फ़ शस्त्र खया, से भी उनजी कहिड़ी जिंदगी आहे, लड़ायूं हमला आतंकवादी, त उहे बि कुझु कोन्हनि। कृष्ण जो संदेश आहे शास्त्र बि ऐं शस्त्र बि। शास्त्र संभालींदा त तव्हांजी संस्कृति बचंदी, शस्त्र संभालींदा त देश बचंदव। त उहो समय ऐं भारत ईअं कंदो बि आहे। भारत खे छो एॾो टाइम लॻी वेंदो आहे कोई निर्णय खणण में राजनीतिक? चीन जे कब्जे में जेको आहे असांजो कुझु हिसो, कुझु पाकिस्तान जे कब्जे में, त अञा छो नथो भारत वठे? छो त शास्त्र अञा आहिनि असां वटि। त शास्त्रनि जे आधार ते जॾहिं निर्णय खणबो आहे न, त धीरे धीरे निर्णय, कंहिं त चयो आहे 2040 ताईं उहे ॿई असांजा वापसि अची वेंदा। भारत जी नीति जेका हली रही आहे, शास्त्र भी शस्त्र भी, इहा कृष्ण जी नीति आहे। त संजय चए थो जिते कृष्ण आहे, जिते शास्त्र आहे, ज्ञान आहे, ऐं जिते अर्जुन शस्त्र आहे, अर्जुन, उते सिर्फ़ जीत कान्हे, उते श्री भी आहे, उते विभूति भी आहे। या अचल धर्म भी उते आहे, या अचल नीति आहे। संजय चए थो साईं मूंखे भी ज्ञान अची चुको आहे थोरो, त मां पंहिंजी राय थो रखांव। जीत निश्चित मञी हलो हुननि जी अथव, जिते कृष्ण आहे। पांडव तो कोन चई, जिते कृष्ण आहे न बस, ऐं अर्जुन जहिड़ो आहे, त उते हार थी नथी सघे। त हिते भी असांजे जीवन में ॿई हुजनि, शास्त्रनि जो ज्ञान भी हुजे ऐं अधर्म जे खिलाफ ॻाल्हाइण जो साहस भी हुजे, हिम्मत भी हुजे। मूर्ख, अधर्मी, स्वार्थी, अहंकारी माण्हुनि खे असां जवाब भी ॾियूं, एतिरो साहस रूपी शस्त्र भी हुजे। त पोइ हिते भगवत गीता ख़तम थी। ओम तत्सत इत श्रीमद् भगवत गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्याया योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम 18 अध्याय। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। मात स्वामी सखा हमारे, पित मात स्वामी हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे।
बहती रहेगी ताकि गंगा कर्म की धारा भक्ति की धारा हर जन के संग उस गंगा में करता रहा स्नान जग सारा धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता के बोल सारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे सेवा का फल बस यही मांगे जन्म जन्म तुम पद अनुरागे कृष्ण हरे गोविंद हरे मोहन माधव कृष्ण हरे प्रभु हम मृत्यु लोक के प्राणी निर्बल याचक और अज्ञानी कृष्ण हरे गोविंद हरे मोहन माधव कृष्ण हरे श्री चरणों